हाजी शरीफ मुंहिंजा दोस्त ताक़त आहिनि। गुज़ार केरू असुल ठठ लॻा पिया आहिनि, ठठ। घर कयूं सुतो पियो आहियां, टंग टंग ते चाढ़ियो। कहिड़ी परेशानी आहे जेलनि जी। यार तोखां सवाइ पुराणी सॼी संगत हिते ई वेठी आहे। तूं ॿुधा ख़ुशि त आहीं न? अल्लाह जो करम आहे, मज़े में आहियां। हाजी शरीफ तूं को खुटको न कर। हाणे असां तोखे जेल में रहण कोन ॾींदासीं यार। बस हाणे जेल में तूं चंद ॾींहं जो महिमान। दे ख़बर हाजी शरीफ तोखे भला शुनवाई ते वठी वेंदा आहिनि या न? पहिरियां त कोन वठी वेंदा गुलज़ार, पर हाणे 2-3 शुनवाइनि ते वठी था वञूं। हा हाजी शरीफ मूं वकील करे छॾियो आहे, हाणे तूं को फिक्र न कर। फिक्र कहिड़ो आहे गुलज़ार, कहिड़ो फिक्र आहे? हिते बि ठठ लॻा पिया आहिनि, ठठ। पर यार ॾुख अथमि, जंहिंजे लाइ विड़ुसि उन सार बि न लधी। शमू त मुंहिंजो दुश्मन कोन हो, उहो दुश्मन हो बहादुर। अफ़सोस बहादुर बेवफा निकितो। हेतिरो टाइम थी वियो आहे मुलाक़ात बि कोन आयो। वॾेरा वॾेरा जा यार आहिनि हाजी शरीफ। ग़रीब जो केर बि नाहे, ग़रीबनि खे वरी ग़रीब कमींदा। असांजो जहिड़ो हाल आहे यार, असां तोखां गॾु। तूं को खुटको न कर। केस हाणे हली पियो आहे, 4-5 हाज़िरनि खां पोइ तुंहिंजी आज़ादी थी वेंदी। इन जी परवाह न आहे शेरू, इन जी परवाह न आहे। अफ़सोस इहो अथमि जो पंहिंजो फलाद न करे सघियुसि, न शमशाद बेगम खे मारे सघियुसि, न पंहिंजी मिल्कियत बिरा खान खां वठी सघियुसि। हाजी शरीफ शमशाद मरी वई ऐं चवंदा त शमशाद ख़ुदकशी कई आहे। इन जो मतिलब त मुंहिंजो प्लान अधूरो रहिजी वियो। काश गुलज़ार नई औरत खे मां पंहिंजे हिननि हथनि सां मारिया हा। हाजी शरीफ तुंहिंजो दुश्मन मरी वियो, पर हाणे तूं को फिक्र न कर। पैसो मां पाणी वांगुरु वाईंदुसि, पर तोखे रिहा कराईंदुसि मुंहिंजा दोस्त। यमन के आया शूशू, 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 शूशू, शू, शू, यमन के आया शू, यमन के आया शू, यमन के आया शू, यमन के आया शू शू। दालचीनी, फुलाचनी, लूण, सावा मिर्च, गाढ़ा मिर्च, लूण, माचिस, सुई गोश्त जो चूल्हो, अंडा बॉयल, यमन के आया शू शू, यमन के बिरयानी, चिकन टिक्का, मुर्गी मसाला, साई वाली जेका बाय गोभी, वांगड़, मूरी, यमन के आया शू शू, यमन के आया शू शू, शू शू, शू शू, यमन के आया शू शू। अरे ओके ते छा थो करे पियो? जो छू छू खड़ी रहती तई माण्हू तू तू कंदई। अस्सलाम वालेकुम अदी। मुझे मंतर जो आई मुझो सजो कारो मुंह करे छडी। मां बड़ी पढ़ाई बे कई। निकर बाहर ते छा जा लीका कढिया थी। हे तारा को शर्म हया अथैया न हे केड़ा किस्सा खड़ी घर में रखया थई। मां भी चवा टुकरो ही नसीब ना है, रोटी रत थी वया। ये तो जा छू छू छा छा ये असा के तबाह कंदा, बर्बाद कंदा। दिन भागा कहीं जा तो के हे दे कहीं दब दे छारे को आई मुझे घर पर बड़े न पियो के रास्ते में वनी। अदी अस्सलाम वालेकुम। बेण बसरा माफ कजा, नंढेला मांदाणी चटींदो से ने करे मुझो केडी के नलवात पटजी थो जे। वालेकुम सलाम। अदी बसरा ठक अस्सलाम वालेकुम चायो में तो वालेकुम सलाम। अदी बसरा गरीब अस्सलाम वालेकुम। पाड़ा ने पटिया वालेकुम सलाम।
हरू भरू हेॾा होॾा हितां हुतां ॿाहिरां हेॾा बाईपास खां अस्सलाम वालेकुम। बस नथो करे बुआ का बीमारी थी थई जा सलामन करण जी हे छा पे कई अदी यो अथई कारो इल्म हेॾा हण होॾा हण ही हण आसुर हितां खण हुतां खण अदी करामड़ो थी वञे ॿुध ओ मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं सां मिलण जे वास्ते मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं सां रुंद कर हाणे तो सलाम ऐं कलाम बिछुओ मुहाडरा तो हणी फक से काटे न खुदा बख्श जी बाबल साईं जो हाशिम ऐं दिलावर ॿई ॻोठ में नज़र नथा अचनि किथे आहिनि? बाबल साईं ॿई ॻोठ में ई आहिनि। त पोइ मूं ॾांहुं छो नथा अचो? एतिरा ॾींहं थी विया बंगले ते बि न आया आहिनि। बाबल साईं ख़बर न आहे त तव्हां वटि छो नथा अचनि पर आहिनि ॻोठ में। मूं सुबुह जो सवेर खे ॾिठो। ठीकु आहे खुदा बख्श इन ॿिन्ही खे नियापो ॾे हितो मोटो थी वञे। हाज़ुर बाबल साईं। आदि बसरा ओ अच त भला यही गिला कयूं ॿई ॼणा गॾिजी जा तूं उथी वञ त मां रुॻो वेठो तुंहिंजी गिला कयां छो जो अछड़ो कबूतर आहियां केॾी महिल उन कपर केॾी महिल उन कपर छॾे हिननि ॻाल्हियुनि खे अदा ॻाल्हि ॿुध जमाल सफ़ा लाल थी वियो अथई। मां ससुईअ खे पटियूं पढ़ाए आई आहियां हाणे तूं वञी जमाल खे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए नोट कमाए। अदी मां नोट वठण वारो ज़रूर आहियां अदी ॿियो मूं वटि कुझु कोन्हे मूं वटि आहे इहो शैतानी इल्मु ॿियो शैतानी इल्मु करे मिड़ी पियो थो माण्हुनि खे फुराडो कहिड़ा वठां शैतानगिरी करे। वधा जे सच में इल्मु अथई न त इन जमाल जो को बिलो कर नोट ठाहियूं। अदी बसरा तोखे शाबस हुजे चरी त नाही मां घर फिटाईंदुसि या ठाहींदुसि मां घर फिटाइण वारो आहियां तूं वरी ठाहिण जी ॻाल्हि कर फिटायां को काॾे मुल्क धूड़ छो तदी इने जमाल खे कारो इल्म हयूं थम कारो इल्म पुत्रकूं करे अदी बसरा इने जो मां हाणे तोड़ करे नथो सघां। अस्सलाम वालेकुम। मार पवई खुदाए जी चङो हाणे मां हलाए थो काॾे तो वञे तो नि भागा आया छड़ो कबूतर दी केॾी महिल हुन कपर त केॾी महिल हुन कपर गुटको कॾहिं हिन कपर विच ते हुजे कपर जेका तोखे सनु करे हड़ाई नि भागा मुंहिंजे कंध में मां लगे विस्तर के केड़े पे काटड़ा साहरा मुठी बसरा अरे बसरा कच्चे हुजे जा पक्की ऊंचा फकीर फिरंदा था वतन पर फकीरन कहां से न मीरा तू सोच ना अल्लाह कंदो त ससी जे अंगण में गुलड़ा जरूर खिलंदा। शुरू में त ज़ाल मुड़सन जे विच में इहा झेड़ा झगड़ा थींदा रहंदा आहिनि वक्त गुज़रण सां ॿई हिक ॿिए खे समझी वेंदा। अलाए छो राजल मूंखे लॻे थो त ससी पर राजल मां तोखे कीअं ॿुधायां ससी खे ॻाल्हि समझ में नथी अचे। तू ससी खे समझाए त ज़ाल मुड़स जो रिश्तो कीअं थींदो आहे कीअं निभाइबो आहे। मीरा मां समझी वियसि त तू छा थी चवण चाहीं पर ससी मूंखे कोन ॿुधाईंदी। पर राजल मां तोसां गॾु हलंदसि ऐं ससी खे चवंदसि त सॼी हक़ीक़त तोखे ॿुधाए। शर्म खां मां हुन खां पुछी सघां थी न ई उहो मूंखे ॿुधाए थी। ठीकु आहे मीरा मां ससी सां ॻाल्हाईंदसि हुनखे समझाईंदसि पोइ अची सॼी हक़ीक़त तोखे ॿुधाईंदसि। महिरबानी राजल। चङो मीरा मां हलाए थी। वालेकुम सलाम चाचा खुदा का खुश आई खैर आहे ख़बर किथे आयो अॼुकल्ह सरदार साईं जे बंगले ते कोन था अचो। छो चाचा खुदा का खैर तो आहे न सब खैर आहे सरदार साईं वहां जो पुछे चाचा खुदा बख्श छा तो पूछे तोखां सरदार साईं? सरदार साईं पुछे पियो त हाशिम ऐं दिलावर कहिड़ी दुनिया में गुम आहिनि।
चाचा ख़ुदा बख्श असां त ॻोठ में ई आहियूं। त पोइ सरदार साईं जे बंगले ते छो नथा अचो? बस कहिड़ो मुंहुं खणी सरदार जे साम्हूं अचे। बाबल साईं हिकिड़ो मामूली कमु चयो त शामिर खे खंबे खणी अचो, उहो कमु बि असां खां न थियो। असां खां अॻु में ई शामिर खे पुलिस खंबे खणी वई। हाणे इन करे शर्म खां सरदार जे साम्हूं नथा अचूं। हाँ चाचा खुदा बख्श, सरदार साईं जो असां में लख उमेदूं आहिनि, पर असां उन जी उमेदुनि ते पूरा कोन लही सघियासीं। दिलावर, शाह ज़ेब जा कातिल पधरा करण वारो तूं आहीं। तूं जेकॾहिं गुलज़ार खे पकड़े न वठी अची हा न, त सरदार साईं शामिर ताईं न पहुचे हा। इन जे करे तव्हांजी इहा सोच त नाकाम थिया आहियो, इहा ग़लत आहे। सरदार अवां ॿिन्ही खां मायूस न आहे, हू पाण परेशान आहे त तव्हां बंगले ते छो नथा अचो? चाचा खुदा बख्श, जेकर इहा ॻाल्हि आहे न, असां सरदार साईं जे बंगले ते ज़रूर ईंदासीं। हाशिम, सरदार साईं ख़ासि मूंखे अवां ॾे मोकिलियो आहे। मां अवां खे सरदार साईं जो न्यापो थो ॾियां त मूंसां मिली वञो उतां कंदे। ठीकु आहे चाचा ख़ुदा बख्श, असां बाबल साईं जी हाज़िरी भरण ईंदासीं। चङो, सिखो अचिजो। सरदार साईं खे अवां ॿिन्ही जो इंतज़ार आहे। ॿियो सूबेदार सुखिया? हाँ सूबेदार सुखिया, शामिर जो हाल वाल ॾे, उनजो केस किथे पहुतो? सर उन 14 ॾींहंनि जो रिमांड वठी छॾियो अथऊं ऐं जांच हले थी। सूबेदार सुखिया, ही तमामु अहम केस आहे, मां इन में का बि कोताही बर्दाश्त न कंदुसि। सर अवांखे इंशाल्लाह शिकायत न मिले। ओके सूबेदार सुखिया, मां तोखे वार्न थो कयां त ख़बरदार शामिर खे न इनकाउंटर कजांइ, न उनखे फरार थियण जो को मौक़ो ॾिजांइ। सर अवां बेफ़िक्र रहो, मां केस जी निज़ाकत खे सम्झां थो। ऐं हा, केस खे ख़राब करण जी कोशिश बि न कजां। मां चाहियां थो त ॿिन्ही धुरुनि खे इंसाफ़ मिले। जी सर, जीअं अवां चाहियो था ईअं ई थींदो। सर मूं त न का शामिर सां रिआयत कई आहे ऐं न उन मथां का सख़्ती कई आहे। ठीकु आहे, मां तोखे वरी बि ख़बरदार कयां थो त इन मामले में तूं कंहिं बि धुर जो पासो न खणजांइ। जी सर, मां अवां जो हुकुम सम्झी वियो आहियां। ठीकु आहे, तूं वञी सघीं थो। सरीना, अहिड़ा की हाल पुछे माण्हू वॾा ज़ालिम अथई माई, इन जमाल खे कारो इल्मु थियल अथई। हा पोइ न हलंदी इन जमाल जी ससुईअ जो घर बि। ॾिस चाहे वेही बसरा कचे हुजे जा पके, मोजा फ़कीर फिरंदा था वधनि। आई बस दी बसरा, मुंहिंजी त क़िस्मत ई फिटल आहे। इहे ॿई ममड़ियूं मूंसां गॾु कबर में बि गॾु हलंदियूं, ज़रीना करे त करे छा? अदी वञी करे पोइ पीर फ़कीर हथ, जे तूं चाहें थी त वरी ससुई तुंहिंजे दर ते न अचे, पर जे न त हिक खे रोईंदई ॿी खिलंदई ससुई ठक तुंहिंजे दर ते। अदी तूं जो वेठी आहीं, हाणे त तुंहिंजो भाई अछो कबूतर बि अची वियो आहे। ॿई पढ़ाई करियो त इहा छोरी ससुई वञी कबर में पए। सरीना ॻाल्हि गौरी आहे, असांजे वस खां ॻाल्हि चढ़ियल आहे। त पोइ वञी धूड़ पाए ममड़ी, मुंहिंजो छा? अदी सरीना, ससुईअ जे ज़िंदगीअ खे ख़तरो आहे, ॻाल्हि मामूली न समझ। हा बाक़ी जे अधो कबूतर सचाईअ ते चढ़े तहां सां सचो थिए त पोइ कमु झटपट थींदो। अदी कबूतर आहे त मुंहिंजो भाउ, पर वॾो लालची, जे पैसा जझा वठंदो त कमु करे ॾींदो। अदी बसरा ॻाल्हि थई सिधी, मां हाणे ससुई ते हिकु रुपयो बि ख़र्च न कंदसि। बाक़ी जेकॾहिं एतिरो ई ससुई जो लाचार अथई त वञी हाशिम सां ॻाल्हाए। नादी मां हाशिम सां न ॻाल्हायां। हा हाशिम बेपीर,
ॿियो वरी ॾेखारींदो आहे हटाए तो इन्हे माण्हूअ ॾिंगे सां मां न ॻाल्हायां। बाक़ी हाणे जे तूं चवें त तो लाइ सिर हाज़ुर तो पर छॾीस खणी साईं ॼाणनि त गांइ ॼाणनि असांजो छा। तूं वे त मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे अचां। ज़रीना पत्थर खां पकी आहे, 1 रुपयो बि कोन कढंदी। अभी अजायो पई थी पत्थर सां मथो टकराया न को हिन मां पैसा कोन निकिरंदा। अॼु ख़ुदा बख़्श खे पटी पढ़ाया उन मां 2-3 रुपया अञा बि निकिरी ईंदा। बेखबर बंगुल खान कीअं अचण थियो आहे? सूबेदार साहब मां शामिर जे सिलसिले में अवां सां मिलण आयो आहियां। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm bad. I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm bad. का समझो छा मतलब आहे तव्हांजो? सूबेदार सुखिया मतलब साफ़ आहे, वो हिकु ड्रामो आहे। न त कातिल खे केर थो बख़्श करे ऐं भाइटिए ते केर केस कंदो ॿुधा मूंखे। रईस बंगुल खान ही केस उलझल ज़रूर आहे पर इन खे सुलझाइण असांजो कमु न आहे, इहो कमु अदालत जो आहे। इहे अच्छा कारा अदालत ई पधरा कंदी। सूबेदार सुखिया तव्हां जांच रिपोर्ट अहिड़ी ठाहियो जंहिंमें शामिर खे का बि तकलीफ़ न अचे। मां तव्हां जूं तकलीफ़ूं सभु दूर कंदुसि। ॻाल्हि खे सम्झो था न? रईस बंगुल खान मुंहिंजी जांच रिपोर्ट हक़ीक़त ते ॿधल हूंदी। शायदि तव्हांखे इहा ख़बर न आहे मूं रिश्वत वठण कॾो को छॾे ॾिनी आहे। इन करे मां तव्हांखे I'm not that vain, I just wanna be greatness. 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 Ain't no motherfucker in this room. हाणे ॿुधाए राजुल तोखे मूंसां कहिड़ी ॻाल्हि करणी आहे? ससी ॻाल्हि अहिड़ी आहे जेकॾहिं मां पाण तोसां कयां हा त तूं मूंखे हक़ीक़त न ॿुधाए सघीं हा। इन करे मीरा पाण तोखे ताक़ीद करण आई हुई। कहिड़ी ॻाल्हि आहे राजुल ॿुधाए त सही न। त पोइ गौर सां ॿुध ससी। तू ॿुधाए ससी तू जमाल तुंहिंजे विच में अहिड़ो रिश्तो आहे? न अदी असां में त अहिड़ो को बि रिश्तो न आहे जुड़ियो। त पोइ तुंहिंजी शादी कॾहिं बि कामयाब कोन थींदी, छो जो शादी जो असल मक़सद त खानदान खे अॻिते वधाइण आहे।